दौलतपुर का खबर शामिल कयूं पिया। फ़कीर हक नवाज़ कलंदरी जे रिपोर्ट मुताबिक़ दौलतपुर भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद पली में मशहूर रूहानी सूफ़ी बुज़ुर्ग सैयद शाह मिसरानी रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक शुरू थी वई। उन मौक़े ते हर साल जीअं सुबुह जो सवेर क़ुरान पाक जे ख़तमनि ऐं दुरूद शरीफ़ जे ज़िक्र फ़िक्र बैदि ॿियूं रस्मूं अदा कयूं वयूं। जॾहिं त हर साल जीअं हिन दफ़े बि शाह मिसरानी अदबी फोरम पारां सिंधी अदबी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें महिमान ख़ासि मशहूर नाले वारो शाइर ऐं उस्ताद अहमद ख़याम महर, सिगा दौलतपुर सिफ़न जो सदर ॼाम जावेद उनड़, दरगाह शरीफ़ जे गादी नशीन फ़कीर हाजी दुर मोहम्मद पली, मशहूर शाइर मोहम्मद नवाज़ मला, प्रोफेसर अलीशेर पली, नेशनल प्रेस क्लब दौलतपुर जे सीनियर नायब सदर फ़कीर हक नवाज़ कलंदरी, पीरल पली, मोहम्मद उस्मान अब्बासी, रियाज़ हुसैन मला ऐं ॿियनि शिरकत कई ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। जॾहिं त बहितरीन कवरेज ते शाह मिसरानी अदबी फोरम जे अॻुवाननि पारां आयल महिमाननि ऐं साफ़ियुनि खे गेड़ू ओढाया विया ऐं खेनि किताबनि जा तोहफ़ा ॾिना।